नाज़रीन, सॼी सिंध जी मीरपुर बोड़ो में भी महांगाई सबब पूरे तबको परेशान है। तफ़सील ॿुधाए रहियो आहे केसर टामरी। रमज़ान शरीफ शुरू थींदे ही महंगाई चोट चढ़ी वही। मुख़्तलिफ़ भाजियुनि फ्रूटनि मुर्गी जाग चोट चढ़ी विया। पोरियत ऐं मज़दूर तबको सख़्त परेशान। महंगाई सबब आवाम जो जीअण जंजाल वधीक। मीरपुर बोड़े जे शहर आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो, ग्राहक असांजी दुकान ते अचे नथो, सॼो ॾींहुं वेठा आहियूं फारिग। हाणे अॻे अञा ग्राहकी थींदी आहे, हाणे सफ़ा ग्राहकी घटि थी थिए, सफ़ा वांदा वेठा आहियूं, को ग्राहक लड़े ई नथो महंगाई जे करे। महंगाई वधी वई आहे। इमरान खान आयो आहे, असांजी पिंड रोलाए छॾी अथई। ॾिसो बचड़ा रोहनि था, ॾाढा बुखायल आहियूं, छा खाऊं छा पीऊं। हेड़ा रमज़ान पैकेजनि में बि कुझु ॾियो नथा, आख़िर छा कयूं, मज़ूर माण्हू बाबा साईं। हुकूमत खे असां अर्ज़ु था कयूं त महिरबानी करे रोज़ाइतनि जे लाइ त कुझु को पैकेज अहिड़ो सुहिणो ॾियनि, ऐं बिजली ऐं जेको आहे त ट्रांसफार्मर, इहे वॾा वारा कम जेके आहिनि गैस वारा, इहो महिरबानी करे ख़ुदा रा रोज़ाइतनि जे करे गैस ऐं बिजली मीरपुर खे सरेआम हालत लॻी पई आहे। हिकु त इन्वेस्ट वधी वई आहे धंधनि में, नफ़ा उहे रहिया ई न आहिनि। पहिरियां 100 रुपये बि बची वेंदो, हाणे इन्वेस्ट ईअं सम्झो डबल थी वई आहे ऐं नफ़ो प्रॉफिट उहो रहियो ई न आहे। मार्केट बि ॾिसो था ॿाड़ाई लॻी पई आहे, न को ग्राहक आहे न छा, ग़रीब माण्हू परेशान लॻो पियो आहे। गेहूं बि 230 240 रुपया किलो आहे, खंड 100 रुपयो किलो लॻी पई आहे। ग़रीब माण्हू इहो 500 रुपयो कमाए थो, 500 मूं खीर वठे, खंड वठे, गेहूं वठे, कहिड़ी शइ वठे। आख़िरकार माण्हू परेशान थी के त ख़ुदकशियूं कनि था। हाणे असां दर्जन वटि बि इहो हाल लॻो पियो आहे। जोड़ो 2 जोड़ा ईद में अचनि था पिया, जेको जोड़ो 2 ठाहियूं था। तव्हां मीरपुर बोड़े जे शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे, तब्दीली जा ख़्वाब ॾेखारे हुकूमत आवाम जूं महंगाई सबब रड़ियूं कढी छॾियूं आहिनि। हुकूमत खे खपे त महंगाई खे कंट्रोल करे आवाम खे रिलीफ ॾिनो वञे, जीअं पोरियत तबको सुख जो साह खणी सघे। कैमरामैन इल्ताफ़ भुट्टे सां गॾु केसर टावरी, आवाज़ टीवी, मीरपुर बोड़ो।